सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस तरफ़ां ज़मीन ते वालार रेती बजरी जी गैरकानूनी चोरी ऐं हफ़ीज़ बलोच समेत क़ानूनी टीम ते थियल हमले ख़िलाफ़ काठोड़ में एहतिजाजी रैली कढे मुज़ाहिरो कयो वियो। रैली जी अॻुवाणी ख़ुदा ॾीनो शाह, हफ़ीज़ बलोच, उबेरा इशफ़ाक़, रहमान गुल पालारी, नासिर बलोच, अब्दुल ख़ालिक जुड़ेजो, अली मसई बिन समाज जो बयान करे रहिया ज़मीनन ते वालार सख़्त नारेबाज़ी करे मुतालबो करे रहिया त ज़मीननि ते वालार ऐं कुदरती वसीलनि जी चोरी में मुलविस बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई कई वञे। सिलसिलो एहतिजाज जो हले थो पियो। हिते काठोड़ गॾाप जे ज़मीनुनि ते कब्ज़े जो जेको ॿाहिरियां खां शुरू थियो हुयो, हाणे उन में ॿिया बिदारा आया आहिनि। उन ई सिलसिले में वेझड़ाईअ में असांजो इंडिजिनस राइट्स अलायंस जो जनरल सेक्रेटरी हफ़ीज़ ऐं असांजो वकील दी आहे अबीरा, उहे जॾहिं उते विया हाई कोर्ट जो नोटिस खणी त उते उन्हनि ते हमिलो थियो, उते उन्हनि सां ज़्यादती थी। उन वरी हे ताज़ो जेको कयूं था उन में उन ॻाल्हि जो बि ज़िक्र आहे ऐं जनरली जेका ज़मीनुनि ते कब्ज़े जी ॻाल्हि आहे जेका असांजी 14 सालनि खां हले थी। ऐं मां इहो अॼु चवणु चाहींदुसि, अॼु जी अख़बार में हिकिड़ी ख़बर आहे त नेब मलिक रियाज़ जूं मिल्कियतूं नीलाम करणु शुरू करे ॾिनियूं आहिनि। ऐं जॾहिं इंडिजिनस राइट्स अलायंस हितां ई जिदोजहद शुरू कई हुई, माण्हू चवंदा हे बादशाह हुआ, सिंध हुकूमत बि हुनजे मातहत आहे, तव्हां हुनजो कुझु न करे सघंदव। इंडिजिनस राइट्स अलायंस जिदोजहद कई, पोइ उन में जीअं उर्दू वारे चयो आहे त मैं तो चला था अकेला ही, जिदोजहद चलती रही, लोग आते गए, काफ़िला चलता रहा, लोग आते गए, पोइ उहा जिदोजहद वधंदी वई। अॼु असां मौजूदु आहियूं, जेको मलिक रियाज़ असांखे बेदख़ल पियो करे, असां धरतीअ ते मौजूदु आहियूं, अॼु पाण भॻो थो वठे। सो हीअ जिदोजहद असांजी ऐं रुॻो काठोड़ जी ज़मीनुनि जे लाइ न आहे, सॼे मलीर जी आहे। ऐं रुॻो मलीर बि न आहे, सॼी सिंध जी ज़मीनुनि जे लाइ इंडिजिनस माण्हू माना धरती धणी उन्हनि जे लाइ आहे, इहा असांजी जारी रहंदी। इंडिजिनस अलायंस जेका जदोजहद हलाए पियो, उन में मुख़्तलिफ़ मरहला आहिनि, उन्हनि में कई रुकावटूं, कई मुज़ाहिमतूं जेके से वधनि पियूं। हाणे जीअं असां पंहिंजे जदोजहद खे पंहिंजे आख़िरी मंज़िल तरफ़ वठी वञण जी कोशिशि करे रहिया आहियूं, त उन में असांखे कई सारा मसइला दरपेश अचनि था। जीअं असां बैरिया टाउन जी वालार, DH सिटी जी ज़मीननि ते वालार, साॻे वक़्तु खीरथर नेशनल पार्क जी जेका तबाही पई थिए, उतां रेती बजरी खॼे पई, उन हवाले सां असांजी इंडिजिनस अलायंस हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कई आहे। उन पिटीशन जे हवाले सां असांजा वकील, लीगल टीम ऐं असांजो जनरल सेक्रेटरी हफ़ीज़ बलोच जॾहिं सरज़मीन ते विया त उन ते कातलानो हमिलो कयो वियो ऐं उन खे हरासां कयो वियो। को उते इलाइक़े में कहिड़ो ॾहकाव पैदा कयो वियो आहे त को बि माण्हुनि जे हक़ जी ॻाल्हि न करे, जदोजहद न करे, अवाम जी ॻाल्हि न करे। इन ई करे जेको हिकिड़ो जमूद आहे उन खे टोड़ण जे लाइ ऐं उन खे चैलेंज करण लाइ करे असीं अॼु हिते काठोड़ में आया आहियूं। असां माण्हुनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं, असांजी जदोजहद पुरअमन जदोजहद आहे, कंहिं ज़ात जे ख़िलाफ़ु, कंहिं तबिके जे ख़िलाफ़ु न आहे, बल्कि बैरिया टाउन मलिक रियाज़ ऐं उन जे वालार जे ख़िलाफ़ु आहे, DH जे वालार जे ख़िलाफ़ु आहे। मलीर जे ज़मीननि मां रेती बजरी खणणु, उन खे भड़बांग करणु, उन जी तबाही जे ख़िलाफ़ु असांजी जदोजहद आहे। इन खे को बि तबिको, को बि फ़िरक़ो, को बि माण्हू पंहिंजे ख़िलाफ़ु न सम्झे। इहा असां सभिनी जे वजूद जी, बका जी, असांजे औलाद ऐं नसलनि जी जंग आहे, जेका अचो त गॾिजी सभु विढ़ूं। इन हवाले सां असांजी गॾु थिया आहियूं। असांजो एहतिजाज करे हुकूमत खे बि इहो पैगाम ॾींदासीं त हू पंहिंजी हठधर्मी, पंहिंजा नाजाइज़ फ़ैसिला जेके उन कोस्तान ते सॼे मलीर ते मढ़िया आहिनि ऐं असांजी ज़मीननि खे तीनवाल करे उन्हनि बिल्डरनि ऐं बैरिया टाउन जहिड़े मनसूबनि जे हवाले करे छॾी आहे। कंहिं बि सूरत में असां उहो ॾींहुं कोन ॾींदासीं। असां कल्ह बि सच ते, हक़ ते बीठा हुआसीं, अॼु बि उन ॻाल्हि ते, अॼु सॼी दुनिया ॾिसे थी त जेको असां ॻाल्हि कईसीं, बैरिया टाउन रसवा थियो सॼे मुल्क में, हुनजी वालार, हुनजा कब्ज़ा हाणे हुकुमराननि ताईं ॿियो इहा ॻाल्हि जेका असां उन्हनि जे बि नोटिस में आहे, उनजे ख़िलाफ़ु एक्शन खयो पियो वञे। इहा इंडिजिनस राइट्स अलायंस जी जदोजहद जो नतीजो आहे। असां वरी बि चिता था ॾियणु चाहियूं ऐं उन्हनि सभिनी धुरियुनि खे त महिरबानी करे इन पुरअमन जदोजहद खे पुरतशदद जदोजहद लाइ वठी न वञण जी कोशिशि कनि। असां आइनी ऐं कानूनी जदोजहद जेका कई आहे उनखे पंहिंजे खे जारी रखंदासीं। मेरे ऊपर जो हमला हुआ वो असल में मेरे ऊपर नहीं हुआ था, वो हमारे ऊपर हुआ था। और हमारे जितने भी टीम के मेंबरान हैं, जिनमें
फॉरेस्ट के निगहबान भी हैं, जो लोकल लोग हैं, उनके ऊपर भी हुआ है, और हमारे जो एक्टिविस्ट हैं उनके ऊपर। तो हमें स्टे ऑर्डर मिला था अक्टूबर 24 में, और उस स्टे ऑर्डर के नतीजे में नवंबर में मलीर के एक सेशंस जज का दौरा भी हुआ, और जिसको हमने प्रूफ करके दिखाया पूरे दिन के टूर में कि वाकई इधर रेती बजरी की माइनिंग हो रही है, क्योंकि वो मानने से कतरा रहे थे। तो जब ये सारा प्रूफ भी आ गया कोर्ट के सामने, तो हमारी सुनवाई होती है अभी कुछ 2-3 महीने पहले, और हुकूमत की तरफ से कोई भी दस्तावेज़ पेश नहीं होता कि उसको अपोज करने के लिए कि हाँ आपकी फाइंडिंग है कि माइनिंग हो रही है, लेकिन हमारे पास कोई और सबूत है। तो जब आपके पास कोर्ट के अंदर ऑर्डर भी हो और रेती बजरी के ऊपर सारी ममानत भी हो, तब भी खुलेआम हो रही हो, और ये कोई मामूली चोरी नहीं है, ये एक बहुत घनौनी किस्म की है, जिससे एनवायरनमेंट को, नदी नालियों को, एक्विफायर्स को, एग्रीकल्चर को, सबको नुकसान पहुंच रहा है, और कानून के ख़िलाफ़ भी है, क्योंकि ये किरथर का जो फॉरेस्ट का एरिया है, ये एक प्रोटेक्टेड एरिया है, इसको यूनेस्को ने भी प्रोटेक्ट किया, और हमारा माइनिंग लॉ और हमारा वाइल्ड लाइफ का लॉ भी इसको एक ख़ास तहफ़्फ़ुज़ देता है। तो आप यानी कि डबल चोरी, अव्वल तो आप माइनिंग को रिकॉर्ड भी नहीं कर रहे, और आप दूसरा माइनिंग एक ऐसे एरिया में कर रहे हैं जो कि प्रोटेक्टेड टेरिटरी है। तो बस यही बात थी। तो जब आप हक़ के लिए बात करते हैं, जब आप सच के लिए बात करते हैं, तो लोगों को बुरा लगता है। आपने कोई कानूनी इक़दाम किए हैं जो आप? जी सर, उसके ऊपर हम लोगों की काफ़ी बातचीत रही, और सबसे बड़ा इशू ये था कि उसी दिन हम लोग गडाप थाने गए, और उधर के SHO से हमारी काफ़ी देर तक गुफ्तगू होती रही। तो उन्होंने काफ़ी इसरार किया कि ये गडाप थाने की जुरिस्डिक्शन नहीं बनती, लेकिन हमने उनको इंसिस्ट किया और लीगल आर्ग्यूमेंट्स भी दी कि वाकई ये बनती है जुरिस्डिक्शन। अव्वल इसलिए कि हमने जब 15 को कॉल किया थड्डो डैम के एरिया से, जहाँ उसके आसपास, तो हमें 15 पे बार बार बल्कि 3 दफ़ा ये बोला गया कि आप छोटा गेट गडाप थाने आ जाएं। हमने ये भी पूछा कि ये जुरिस्डिक्शन में कहाँ, हमें ये नहीं बोला गया कि थाना बुला खान जाओ। और उधर अगर आप देख लें किरथर का जिस हिस्से में हम थे, उधर कोई रोड ऐसा नहीं है जो थाना बुला खान डिस्ट्रिक्ट जामशोरो तक हमें थाने तक लेके जाए। आसान तरीका यही है, सीधा सीधा 15 किलोमीटर आप गडाप थाने पहुँच जाएँ। तो जब उन्होंने हमारी FIR लेने से मना कर दिया, तो फिर हमारी जो बुकला की टीम है, जिसमें सज्जाद चांडियो साहब और काज़िम महेसर सब शामिल हैं, सीरा के भी मेंबर्स हैं, तो फिर हमने फ़ैसला किया कि हम मलीर के अंदर ही अपनी फ़ाइल करेंगे, और एक कानून का एक प्रोविज़न होता है 22C, अगर पुलिस आपकी FIR तस्लीम ना करे तो यू कैन गो टू कोर्ट, और कोर्ट के अंदर थ्रू मैजिस्ट्रेट आप दर्ज करा सकते हैं। तो हम उस स्टेज में हैं, तो इंशाल्लाह हम कामयाब रहेंगे, क्योंकि नदी को जो बर्बाद करता है अल्टीमेटली वो गुनहगार होता है। ई बजरी जेके असांजा खूह लॻल आहिनि उहे इन ई वजह सां जेके असांजा पाणी अचनि था, अहिड़ा असां पाणी पीअण जा जेकी सहूलियतूं आहिनि उहे इन रेतीअ जे हवाले सां इहे खीरथर इंटरनेशनल पार्क ऐं जबल जेके पहाड़नि उन्हनि जे करे ई असां हिते आबाद आहियूं ऐं ख़ुशहाल आहियूं। असां वटि को हिते मतिलबु अहिड़ो न कींजर वारो पाणी अञा ताईं असां वटि न पहुतो आहे। असांजो जेको पाणी जो ज़रियो आहे, जीअण जो जेको मिठो पाणी असांखे बहितरीनु मुहैया थी रहियो, जेको पास आहे सिहत बीमारियुनि खां पाक, उहो पाणी बि असांखां हाणे खसियो पियो वञे, रेतीअ जी रोज़ चोरी वधंदी वञे। असां इहो 2024 में इन जो स्टे ऑर्डर बि लॻो आहे, खेस बि थियो हुन ते, उन खां बावजूद बि दरामद को बि अहिड़ो अमल न थियो आहे जंहिंजे बाहिस इहा रेती बजरी चोरी इहा रुकिजी सघी हुजे। इन में जेके हिते जा मुंतखब नुमाइंदा आहिनि उहे बि माठ कनि, ऐं उन्हनि जे सरपरस्तीअ में बि काफ़ी जॻहियुनि तां रेती बजरी चोरी थिए पई। ऐं रेती बजरी चोरी सिर्फ़ु मलीर में न, पूरे हिन कोस्तान खां वठी पंहिंजो जेसिताईं बि रेती बजरी हिन नदियुनि जा ढंग आहिनि ओसिताईं खॼे पई। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां रेती बजरी चोरी करे हिते मक़ामी माण्हुनि जो हज़ारे ॻोठ जेके हिते आहिनि उन्हनि खे मुतासिर करे, आउं सम्झां थो त इहो हिकिड़ो ज़्याती ज़ुल्म आहे। हिते जा माण्हू केॾा वेंदा जेके क़दीमी समय साल हिते रिहाइश पज़ीर आहिनि, उन्हनि जो पाणी जो सिस्टम बंदि कयो पियो वञे, बुनियादी सहूलियतूं अॻे ई कोन्हनि, तालीम जे लाइ बि हिते रुझान घटि आहे, को वॾियूं यूनिवर्सिटियूं न ॾिनियूं, जेको पाणी जो सिस्टम जीअण जो मेन आहे उनखे बंदि करे इहे रेती चोरी करे आख़िर छा कंदा माण्हू। असांखे कहिड़ो पैगाम इहा सिंध हुकूमत ॾियणु चाहे थी, ऐं हिन मुल्क जा कानून जेके रखवाला आहिनि उहे बि माठ करे वेठा आहिनि, उहे बि नथा कुझनि। हाणे हिते असांजी इंसारी पुल ते आहे, उते FW वारा रेती खणनि पिया। कल्ह जी ॻाल्हि आहे, आउं ॾिसी आहियां त उते खणनि पिया, जेको पुछणु मक़ामी माण्हू वञनि त उते FW वारा उन्हनि खे तशदुद करे खणियो था वञनि। हाणे असां मक़ामी माण्हू आख़िर रड़ करे चऊं त कंहिंखे चऊं।
असांखे का बि हिते मतिलबु अहिड़ी फैसिलिटी न ॾिनी वेंदी आहे जेकी पाणी असांजे घरनि में पुॼे। असांजा खूह जेके लॻल आहिनि उतां खां वञी पाणी असांजा फीमेल्स भरीनि था। हाणे उन्हनि में बि पाणी जेकी सतह हेठि हली वई आहे, बरसातूं पवनि नथियूं, उन जे सबबु जेको सो तमामु मुतासिर थी रहिया आहिनि। हाणे अॼु असां जेको निकिता आहियूं, हीअ असां जेको एहतिजाज करे रहिया आहियूं, इन जो दाइरो वधायो वेंदो ऐं असां हिन रेती बजरी जी माफ़िया खे लगाम ॾियण लाइ असां मुसलसल एहतिजाज कंदा रहंदासीं। मलीर नए या मलीर दरिया जेके चऊं ऐं उन सां गॾियल जेके नदियूं आहिनि ऐं कीर्तन नेशनल पार्क, हिकिड़ो त इहो आहे त कानून ठहियल आहिनि त हिते माइनिंग या रेती बजरी चोरी ममनू आहे। कीर्तन नेशनल पार्क जा पंहिंजा कानून आहिनि ऐं इहो हिकिड़ो सिंध जो वॾो असासो आहे। त उतां खां जॾहिं माइनिंग शुरू थी, हिकिड़ो त 70 सालनि खां इहो माइनिंग हले पियो। इन जे ख़िलाफ़ु असांजे वॾनि जी जिदोजहद आहे ऐं असां वरी इन ते सूबाई असेंबली जा कानून आहिनि ऐं सुप्रीम कोर्ट सिंध हाई कोर्ट जा सख़्तु आर्डर बि आहिनि। त उन जे हूंदे बि इहो सभु कमु धंधो हलियो पिए ऐं हेसि ताईं कीर्तन नेशनल पार्क ताईं पहुतो आहे। त इन जे ख़िलाफ़ु असां सिंध हाई कोर्ट वियासीं, हुते असां पटिशन फाइल कयो ऐं असांखे स्टे आर्डर मिलियो। त उन स्टे आर्डर ते बि अमल दरामद कोन पियो थियो। त असां वियासीं हुते, त उते मलिक आसिफ सिकंदर जा गुंडा या जेको रेती बजरी माफ़िया आहे उहो असांजे साम्हूं आयो, असां सां बदतमीज़ी कई, असांखे मारण जी धमकियूं ॾिनई ऐं उन ते असां वरी केस बि फाइल कयो आहे। FIR लाइ FIR हिते थाणा में कोन थो कटिजे, त हाणे उनखे 22A जे ज़रिए असां कोर्ट मां FIR करायूं पिया। अॼु जो इहो असांजो जेको रैली आहे, हीअ रैली दरअसल रेती बजरी माइनिंग ऐं कीर्तर तहफ़ुज़ जे लाइ आहे। त इहे जेसिताईं कीर्तर जो तहफ़ुज़ कोन थींदो, इन नयनि जो तहफ़ुज़ कोन थींदो, माहौलियत सां गॾु जेको इंडिजीनियस आबादी आहे उनजो बका, उनजो हैसियत हिकिड़ो सवालिया निशान बणिजी वेंदो। थी सघे उहो उते रही नथा सघनि। असांजो जियापो, असांजो ज़िंदगी जो दारमोदार इहे नयूं मलीर दरिया ऐं कीर्तन नेशनल पार्क।